मरी वेंदसि पर ॿिए कंहिंजी कॾहिं न थींदसि। मुंहिंजी मोकिलाणीअ ते तुझी न थियसि त कंहिंजी बि न थींदसि। फहमीदा खे त गुलशेर पसंद ई न, पोइ इहो जोड़ कीअं ठहंदो? पर इहो मुमकिन आहे जेको तूं चई रहियो आहीं। सुठो थियो त छोकिरो पाण गुम थी वियो। इन छोकिरे जो अचानक गुम थियण वारो अंदाज़ मूंखे परेशान करे थो। अवां बि अम्मी जी ॻाल्हियुनि में अची विया। असांजी शाइरी बि ॼण मुंदनि जी कंहिं मुर्क वांगुर आहे। कॾहिं आ प्यास पल पल जी। मां त हिकु मामूली कवि आहियां। दिल जी ॻाल्हि लिखण मुंहिंजो मश्ग़िलो आहे। एनीवे, मुंहिंजो नालो शबनम आहे। ॾिसो, मोहब्बत जो जज़्बो हर माण्हूअ जे अंदर में थोरो या घणो मौजूदु हूंदो आहे। मूं बि मोहब्बत कई आहे। काश मां फहमीदा जो संग नंढे हूंदे न कयां। पर चाचा साईं, फहमीदा खे त गुलशेर पसंद ई न आहे, पोइ इहो जोड़ कीअं ठहंदो? पर इहो मुमकिन आहे जेको तूं चई रहियो आहीं। सारंग, शायदि ॿीहर पाण न मिली सघूं। अॼु मां वनवा में वेंदसि। अञा बि वक़्तु आहे। मूंखे वठी हल पाण सां गॾु। मूंखां इहो कोन पुॼंदो। कंहिं शरीफ़ ख़ानदान जी इज़त दाव ते न लॻाईंदो। जेकॾहिं प्रेमी जोड़नि खे भॼी वञण जो हक़ हुजे हा न, त संदन माइटनि जी जेका तज़लील थिए थी उहा कंहिंजे खाते में वेंदी। हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा, पर उन खां पोइ मूंखे बि अव्हां खां कुझु पुछण जो हक़ हूंदो। तव्हां अक्सर मुशाइरनि में ईंदियूं आहियो। छा तव्हां बोर न थींदा आहियो शाइरी ॿुधी? असल में शाइरी जो ज़ौक़ मूंखे उर्दू शाइरी खां थियो। हिकिड़ी मूंखे सिंधी मैगज़ीन हथु आयो जंहिंमें अव्हां जी लिखियलु ख़ूबसूरत ग़ज़ल तनाई ॾाढो मुतासिर कयो अव्हां जे लफ़्ज़नि। पोइ सोचियो जेको दिलि जी ॻाल्हि करे उनखे पढ़ण ऐं ॿुधणु घुरिजे। पोइ ईअं ई अची मुशाइरनि में पहुतासीं। पर अव्हां कंदियूं छा आहियो? अव्हां त हिकु सुवालु चयो हुयो। ओके, मूंखां ग़लती थी वई। जेकॾहिं ॿुधाईंदो त महिरबानी थी वेंदी। हा, पर इन लाइ अव्हां खे मूंसां गॾिजी हिकु कप चांहि पीअणी पवंदी। जेकॾहिं अव्हां जी दिलि चवे थी त मूंखे को एतिराज़ न आहे। हलो। ड्राइवर? जी मैडम। रेस्टोरेंट ते हलो। मां दरअसल पढ़ां पई, MBA करण जो इरादो अथमि। मुंहिंजो वालिद बिज़नेसमैन आहे, इन करे इन्हनि गाॾियुनि में घुमां पई। तव्हांखे रोक टोक न आहे पंहिंजी फैमिली तरफ़ां? मुंहिंजी फैमिली रोशन ख़्याल आहे ऐं उन्हनि जे पॉइंट ऑफ व्यू सां हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ जीअण जो पूरो हक़ आहे। ख़ैर, अव्हां जा सवाल घणा थी विया आहिनि। जी जी, तव्हां मूंखां मुंहिंजो हाल पुछी सघो था। अव्हां जी तस्वीरनि जो पस मंज़र ॼाण चाहियां थी त अव्हां लिखो छो था? आउं लिखण खे पंहिंजे अंदर जी कैफ़ियत जो इज़हार ऐं ॿियनि ताईं पहुचाइण जो वसीलो सम्झां थो। शाइरी मूं लाइ पनाहगाह बि आहे। सो इहा पनाहगाह वठी जेको लुत्फ़ माणियां थो उन जो जवाब ई न आहे। काश मुंहिंजी शाइरी उन्हनि ताईं पहुची सघे हा।
जंहिंजे लाइ मूं शाइरी कई आहे। नाराज़ न थियो त छा मां ॼाणे सघां थी त उहे केरु आहिनि जंहिं अव्हां खे एॾो दर्द ॾिनो आहे? मां उन शख़्स जे इन दर्द में रहणु चाहियां थो, छो त हाणे इन ई दर्द में मूंखे सुरूर ऐं सवादु मिलंदो आहे। इन ई सूर एवज़ अज़ियत पसंदी या दर्द पसंदी छो न अचे? दर्द खे भाकी पाए उन जे सुगंध में वासजण जो वॾो चैन हूंदो आहे। इन ई चैन जो ज़ाइक़ो शायदि कंहिं में हुजे। अव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे फेराए सेराए असल जवाब तां फिरी विया आहियो। शायदि किन सवालनि जो जवाबु ठहियो ई न आहे। वॾा उस्ताद आहियो, मूंखे टारे था वञो जल्दी। उस्ताद त तव्हां आहियो जो तव्हांजे आॾो मुंहिंजूं सभु ॻाल्हियूं उगरी वञनि थियूं। कुझु बि चओ, आई लाइक यू। अव्हां मुंहिंजा फेवरेट शाइर आहियो। छा मां अव्हां सां कुझु करे सघां थी? न प्लीज़, बिल तव्हां न, मां ॾींदुसि। ईअं कोन थींदो। आउं अव्हां खे वठी आई आहियां। छॾियो ज़िद खे, कुझु बि न थींदो। बिल आउं ॾींदसि। शबनम, ओ शबनम, सुबुह जा 7:30 थी विया आहिनि। उथी नाश्तो कर। उथ मुंहिंजी अम्मा, उथ नाश्तो कर मुंहिंजी राणी, उथ। अम्मी, मूंखे सुम्हण ॾियो न। बसि इहे आदतूं तुंहिंजियूं मूंखे नथियूं वणनि। तुंहिंजे पीउ तोखे एतिरो मथे ते चाढ़े छॾियो आहे, मूंखे सम्झ में नथो अचे। अलाए छा थी वियो आहे अॼु जी नस्ल खे। राति जो देरि सां सुम्हनि ऐं सुबुह जो देरि सां उथनि। असांजो ज़मानो हुयो न, असां सुबुह जो सवेर उथंदा हुआसीं। बसि मुंहिंजी प्यारी मां, मुंहिंजी जीजा, मां उथी वियसि। पर प्लीज़ मूंखे पंहिंजो ज़मानो बार बार न ॿुधाईंदा कयो। ज़मानो त असांजो हुयो, राति जो सवेर सुम्हंदा हुयासीं, सुबुह जो सवेर उथंदा हुयासीं। सचियूं ॻाल्हियूं हुयूं, सचा खाधा हुया, सचा माण्हू हुया, महिमान नवाज़ी हुई, कुर्ब हुयो, रिश्तनि में मोहबत हुई, सिक हुई, वग़ैरह वग़ैरह। अम्मी, मां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी बोर थी वई आहियां। तुंहिंजे ज़माने जूं ॻाल्हियूं अम्मी ॿुधाए बोर न आहे थींदी। ॿुधाए मूंखे। अम्मी, जेको ज़मानो गुज़री वियो सो गुज़री वियो। हाणे हिन ज़माने जी ॻाल्हि कर। कोई पंहिंजी माउ ते टोकूं ऐं सादगी ते ठिठोलियूं, पोइ पुछंदीसांइ, पोइ यादि कंदीअ, छॾे तुंहिंजा अंगल खणण वारो न मां हूंदसि न तुंहिंजो पीउ। अम्मी, ब्लैकमेलिंग? इहो ब्लैकमेलिंग न, पर हक़ीक़त आहे शबनम। हिकु न हिकु ॾींहुं त ईअं थियणो ई आहे न। अम्मी, इन करे चवां थी, तूं हाणे नंढड़ी नाहे रही। न्याणियूं पराई अमानत हूंदियूं आहिनि। हिकु न हिकु ॾींहुं त अबाणो घर छॾे वञिणो पवंदो आहे न। पोइ यादि ईंदी आहे अबाणनि जी, जॾहिं कोई अंगल सहण वारो कोन हूंदो आहे। पर जे मुंहिंजी शादी अहिड़े शख़्स सां थी वञे जेको मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि खे सम्झे ऐं ज़बान मां निकितल हर फरमाइश खे पूरी करे, त पोइ अलाह खां मां छा घुरां। अहिड़ो वर्त नसीबनि वारनि खे मिलंदो आहे। अम्मी, छा मां न? अड़े चरी, तूं त मुंहिंजी सोणी सेबती ऐं सुठी धीउ आहीं। नसीब त हुन जा भला थींदा जेको तुंहिंजो वर थींदो।
उथ मुंहिंजी राणी धी, उथ उथ नाश्तो कर, न त अॼु तुंहिंजो पीउ नाश्ते खां बिना ई ऑफिस हलियो वेंदो। तोखे त ख़बर आहे उहो तोखां बिना नाश्तो कंदो ई न आहे। ओ अम्मी, जॾहिं मुंहिंजो पापा जानी मूंसां एॾो प्यार करे थो ऐं मुंहिंजी मिठड़ी माउ मूंखे एॾो चाहे थी, त पोइ भला मूंखे हिन घर मां कढण लाइ छो था सोचो? चङो, हाणे इन सवाल जो जवाबु न पंहिंजे पापा खां पुछ। हाणे उथी तूं हल ॿाहिरि नाश्तो कर। मां हाणे वञा थी, न त तुंहिंजो पापा रड़ियूं करणु शुरू करे छॾींदो। ठीकु आहे? ठीकु आहे अम्मी, जस्ट कमिंग ना। अम्मी मूंखे हुन ॻाल्हि जो जवाबु ज़रूरु ॾिजो। हा हा, ओके ओके। हेलो जनाब, अॼु सुबुह जो सवेर ख़ैर त आहे? ख़बर नाहे, पर लॻे थो त तव्हां बि न आहियो सुता, न त सुबुह जो सवेर एॾो फ्रेश आवाज़। न, मां त राति सुकून ई निंड कई आहे ऐं हींअर कॉलेज पियो वञां। कॉलेज? हा, मां हिकु प्राइवेट कॉलेज में पढ़ाईंदो आहियां, तॾहिं त ही ग़रीब शाइर जीए पियो। वाओ, अवां टीचर भी आयो, पर कॾहिं तव्हां मूंखे ॾसियो ई कोन। अवां कॾहिं पुछियो ई न। ओके, शाम मिलंदव? थोरो मुश्किल आहे, जेकॾहिं को कमु आहे त ॿुधायो। बस ईअं ई अवां सां मिलण जी आदत थी वई आहे। एतिरो न मिलो जो कॾहिं परे न थी सघो। इहो ई त चाहियां थी। छा मतलब? बस पाण खे मिलणो आहे। ओके ओके, बाय। यार सरंग, कुछ ॾींहंनि खां तूं कुझु घणो ई मसरूफ़ पियो लॻे, मिलण जुलण खां बि वए। ख़ैर त आहे न? किथे गुमसुम आई यार? ख़ैर आहे यार, असांजी वरी कहिड़ी मसरूफ़। हिकु छोकिरी आहे जेका मुंहिंजी शाइरी जी फैन आहे, बसि उहा खणी वेंदी आहे। हाँ, खणी वेंदी आहे? किथे प्यारा? यार तूं त हमेशह मुंहिंजी ॻाल्हियुनि खे ग़लति सम्झंदो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हुन छोकिरी वटि पंहिंजी गाॾी आहे, हूअ मूंखे पंहिंजी गाॾी में खणी वेंदी आहे ऐं चांहि पियारींदी आहे। असांजो छा, असां बि इंजॉय कंदा आहियूं, टाइम पास थी वेंदो। वाह यार, मतिलबु त शाइरनि जा ठठ लॻा पिया आहिनि न। असांखे त को खंघे ई कोन थो यार। हिकु ॿ शेर मुंहिंजे नाले ते बि छपराए प्लीज़, मन का असांखे बि लिफ्ट ॾी मिले। रशीदा, तूं कॾहिं न सुधरंदे, कॾहिं बि न सुधरंदे। सर सरंग साहब, मैडम जो ऑफिस में मूंखां थी वेंदो। ठीकु आहे, मां मैडम सां। हाँ हाँ, भले थी अचो।
कफे पर नहीं मिला, आंधी चली तो नक्शे कफे पर नहीं मिला, दिल जिसे मिल गया वो दोबारा नहीं मिला, आंधी चली तो नक्शे कफे पर नहीं मिला, दिल जिसे मिल गया वो दोबारा नहीं मिला, आंधी चली तो नक्शे। हेलो। अॼु दिलि चयो त तव्हां खां अॻु में ई मां तव्हांखे फ़ोन करे छॾियो। अवां तकलीफ़ था करियो। मुंहिंजे ख़्याल में पाण में इहो फ़र्क़ु न हुजणु घुरिजे। हा, मूं बि त इन लाइ तव्हांखे फ़ोन कई आहे जो यकतरफ़ी का बि ॻाल्हि न थिए। का ॻाल्हि या हर ॻाल्हि? मूं तव्हांखे इन करे फ़ोन कयो आहे जो अॼु छो न समुंड जी सूंहं जो नज़ारो वठिजे। ओ, अवां त मुंहिंजे दिल जी ॻाल्हि करे वरिती। ओके, पर किथे? मां क्लिफ्टन आयल हुअसि हिकिड़े कम सां। जेकॾहिं तव्हां हिते अची सघो था त पाण समुंड जो लुत्फ़ वठी सघूं था। ओके, आई एम कमिंग। ओके। समुंड जी सूंहं केॾो न मुतासिर करे थी जो माण्हू एॾा झिकजियो अचनि। हा, सूंहं ई त आहे जंहिं जे लाइ काइनात जुड़ी। सूंहं ई सबब त काइनात बरक़रार आहे। पोइ इहा सूंहं रंगनि जी हुजे, नज़ाकतनि जी हुजे या वसफ़नि जी हुजे, उहा हर सूरत में सुभाउ भरी, उत्साहींदड़ ऐं पुरकशिश हूंदी आहे। मतलब त तव्हां हुस्न परस्त आहियो। हा, सूंहं ते को कठोर दिल ई मोहत न थी सघे। हर उहो शख़्स जेको सूंहं जी कशिश खां इनकार करे थो या उन जी कशिश खां बचण लाइ दावा करे थो, उहो न सिर्फ़ कूड़ थो ॻाल्हाए, पर ईअं सम्झो त हू ज़िंदगी जो बि मुनकिर आहे। अवां जूं ॻाल्हियूं काफ़ी मुतासिर कंदड़ आहिनि। असीं शाइर माण्हू ॻाल्हियुनि खां सवाइ करे बि छा था सघूं। ख़ुशियुनि ऐं ॾुख वारी घड़ियुनि में अवां छा कंदा आहियो? ख़ुशियुनि वारनि घड़ियुनि में मां जुमन जो मल्हार ॿुधंदो आहियां ऐं दुख वेले मां पंहिंजो पाण खे कमरे में बंदि रखंदो आहियां। ॿिए कंहिं ते बि असरु न छॾींदो आहियां। को ख़ासि वाक़ियो जेको अॼु ॾींहं ताईं न विसारे सघिया हुजो? कंहिं शख़्स जे विछड़ी वञण वारो वाक़ियो ऐं मंज़र मां तव्हांखे न ॿुधाए सघियो आहे। इहो मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो वाक़ियो आहे।
ऐं मुंहिंजी शाइरीअ जी शुरूआत बि हिन लिखियल बेत सां थी पिरीं कंहिंजे काण हलियो ऐं हेकल करे हाणे शायदि पाण वरी मिली न सघे। मां अव्हां खां अञा ताईं उहा ॻाल्हि न आहियां पुछी सघी त उहो केरु आहे जंहिंजे लाइ अव्हां वकड़ ॾेई एॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियो। छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, कुझु घुराए वठां।